सिंध जे ॾाहे ऐं तालीमदार मंज़ूर पंवर जी इल्मी ख़िदमतुनि ऐं साणस सरई सांझ मल्हाई वई। सरई सांझ में मुख़्तलिफ़ मुक्तब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ लेखकनि, उस्तादनि, शाइरनि, असाफ़नि शिरकत करे मंज़ूर पंवर खे लफ़्ज़नि जी मञता ॾिनी। इन मौक़े ते मंज़ूर पंवर खे इल्मी ख़िदमत जो लाइव अचीवमेंट एवार्ड सां गॾु मुख़्तलिफ़ शख़्सियतनि, अजरकुनि, गुलदस्तनि समेत अदबी किताब, शाह जे रिसाले जा तोहफ़ा पिणु पेश कया। कोटड़ी जे बॉयज़ हाई स्कूल में गस्टा ऐं अलमिरान ऑर्गेनाइज़ेशन पारां ॾाही ऐं तालीमदार मंज़ूर पंवर सां सरई सांझ जी तक़रीब कोठाई वई। इन मौक़े ते डायरेक्टर एजुकेशन हैदराबाद सईद रसूल बख्श ख़िताब कंदे चयो त मंज़ूर पंवर जूं तालीम बाबति जेके ख़िदमतूं आहिनि उन्हनि जी मञता तौर खे सेड़ी मोट मिली आहे। संदसि लिखणियूं नई टही जे शागिर्दनि लाइ उत्साह आहिनि। इन मौक़े ते गस्टा जे मरकज़ी सदर अशरफ ख़ासकरी ख़िताब में चयो त कोटड़ी इल्मी अदबी तौर धुरिन जो शहर आहे। लेखक ऐं उस्ताद अलाबख्श सोलंकी चयो त यकीनन अॼु तालीम दोस्त शख़्सियत मंज़ूर पंवर खे मिलियल ही मञता संदसि ज़िंदगी में अञा बि इल्म जी ख़िदमत लाइ जोत वधाइण में अहम किरदारु अदा कंदी। इन मौक़े ते ॾाही ऐं तालीमदार मंज़ूर पंवर ख़िताब कंदे चयो त इल्म ज़रिए पंहिंजी धरती जी ख़िदमत करण जी कोशिशि कई आहे। कोटड़ी में तारीख़ी माॻ लिकियल आहिनि जिन ते कमु कयो आहे। सारी ज़िंदगी इल्म खे अर्पे छॾिजे तॾहिं बि घटि आहे। असां पंहिंजी सुञाणप खे क़लम ऐं इल्म ज़रिए ज़ाहिर करे सघूं था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk